नौशर फिरोज़ मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे विया रिज़वान अली जमानी। मोरो शहर में इंक्रोचमेंट जो आज़ार घटिजी न सघियो। मोरो शहर जे मेन रोड, दादू रोड, शाही बाज़ार, दर्स रोड, जेल रोड, बांधी रोड समेत गैर क़ानूनी रिक्शा स्टॉप ऐं रेड़ी गाड़ी वारनि जा नाजाइज़ कब्ज़ा मुक़रर। जॾहिं त एसी मोरो मुस्तक़ीम कुरैशी म्यूनिसिपल कमेटी जे अमले सां गॾिजी राति जो 12 बजे शाही बाज़ार मां हद दख़लियूं हटायूं आहिनि, मगर सुबुह जे टाइम ते सरकारी मुलाज़िम ड्यूटियुनि ते वेंदड़, स्कूलनि ॾांहुं वेंदड़ न्याणियूं ऐं सरकारी इस्पताल ॾांहुं वेंदड़ मरीज़ कलाकनि जा कलाक रोडनि ते दरबदर थियण लॻा आहिनि, जिते न ट्रैफिक पुलिस एहलकार न ई वरी म्यूनिसिपल कमेटी अमलो नज़र अचे थो। तंहिं करे DC नौशर फिरोज़ मोहम्मद अरसलान सलीम, SSP नौशर फिरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो के मोरो जे शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि, सहाफ़ियुनि अपील कई आहे त हंगामी बुनियादुनि ते मोरो शहर जो विज़िट करे मोरो शहर में वधंदड़ नाजाइज़ हद दख़लियुनि ऐं गैर क़ानूनी रिक्शा स्टॉप समेत कब्ज़नि कंदड़नि जा अॾा ख़तमु कराए मोरो शहर जे शहरियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे ऐं मोरो में के फ़र्ज़ शनास ट्रैफिक पुलिस एहलकारनि समेत म्यूनिसिपल कमेटी अमलो मुक़ररु कयो वञे, जीअं शहर में इंक्रोचमेंट जो ख़ात्मो अची सघे।